तारीख़ जो हिकिड़ो आम किरदारु आहे। सिंध ॿिटे हिकिड़े जबर जे ख़िलाफ़ हुन जो शिकार आहे, ॿिटे जबर जो क़ौमी बि तबक़ाती बि। माई बख़्तावर उन्हनि ॿिन्ही जी हिक ई वक़्तु नुमाइंदगी थी करे त हिकिड़ो चौधरी हो जेको ज़मींदार बि हुयो ऐं उहो चौधरी बि हुयो, ॿाहिरां आयल हो हिते, उन सां हुन टकर खाधो ऐं मज़ाहमत जी हिकिड़ी निशानी बणिजी वई ऐं क़ौमूं मज़ाहमत सां ज़िंदा रहंदियूं आहिनि। हेल ताईं किताबनि में त माई बख़्तावर जो ज़िक्र जाम हुयो, पर हुन जी यादगार, हुन जी निशानी कान हुई जेका हिकिड़ो मर्कज़ बणिजे। अॼु जीअं महाज़ जे दोस्तनि सां गॾिजी ऐं हिते जे दोस्तनि सां, मक़ामी दोस्तनि जे ताबनि सां गॾिजी असां ते तख़्ती हई आहे। हाणे उमेद आहे त इहो जेको आहे सो आहे जिदो सम्झंदासीं त असांजी थोरी इहा महिनत सजाई थी। औरत जेका आहे बहादुरी जुरत जी अलामत हुई। उन जे बहादुरी खे भेटा ॾियण लाइ असां मुख़्तलिफ़ प्रोग्राम हर मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कंदा रहंदा आहियूं, पर ख़्वाहिश हुई त असां उन जी क़बर बि ॾिसूं ऐं उन जी का निशानी ॾिसूं। ऐं अॼु जेको असां कमु कयो आहे त माई बख़्तावर जी क़बर खे डिस्कवर करे हितां जे मक़ामी माण्हुनि सां गॾु समारोह में उन ते तख़्ती लॻाई आहे। इहो हाणे हिकिड़ो अमर किरदारु हमेशह जे लाइ अमर थी वियो, त हुन जी निशान थी वियो त हिते माई बख़्तावर जी क़बर आहे। अधु बटाई तहरीक हली हुई, उन खां अॻु में ईअं थींदो हो जो ज़मींदार हारियुनि खे अधु बटाई कोन ॾींदा हुआ। पोइ उन सिलसिले में जुॾे में अॼोके ॾींहुं 22 जून 1947 ते जलसो हो हारियुनि जो, जंहिंमें कामरेड हैदरबग जतोई ऐं ॿिया आयल हुआ। मर्द जेके हुआ उहे सभु उते वियल हुआ। पोयां अन्न जो खरो पियल हो। उते जा जेके ज़मींदार हुआ, चौधरी सैदुल्ला वारा, उन्हनि उते अन्न खणण जी कोशिशि कई। को बि मर्द उते मौजूदु कोन हो, पर माई बख़्तावर ॿिनि औरतुनि सां गॾु उते आई ऐं हुन अची उन्हनि खे ललकारियो त असां हीउ खरो खणणु कोन ॾींदासीं, मर्द असांजा ईंदा, हिते वेही बटाई कंदासीं, अधु असांखे ॾेई पोइ तव्हां खणिजो। पर ज़मींदारनि न मञियो। उन तां जेको आहे उन्हनि ज़बरदस्ती खरो कणिक खणण जी कोशिशि कई, जंहिंजी मुज़ाहिमत कंदे माई बख़्तावर उते गोली लॻण करे शहीद थी वई। उन जी हिते मज़ार आहे हिन हसन बाग़बान जे क़ब्रिस्तान में, जेका हेसि ताईं निशान बर कोन थी सघी हुई। हाणे जेको आहे सो महाज़ जे साथियुनि तरफ़ां मोहतरम अब्दुल ख़ालिक़ जोणिजे जी क़यादत में हिते आया ऐं हिते जा मक़ामी दोस्त आहिनि, हिते जा मक़ामी माण्हू, उन्हनि जी निशानदेही कई। उते इहा तख़्ती नसब कई वई आहे त जीअं हिन अमर किरदार खे हमेशह लाइ जेको आहे सो मंज़र आम ते आणे सघिजे।